अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तियार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 7 परदे जे पोयां। ट्रेन जो खिचखिचाहट वारो माहौल, ॿियो प्यार खे हासिल करण जे मुबहम ख़ुशी हुन जे मन में केई ओभर उभारे छॾे थी। हुन जे अंदर में ख्वाबनि जा काक महल ठहंदा ऐं ढहंदा वञनि था। हाणे हिनखे ज़िंदगीअ जे पूराए जो अहसासु थिए थो। को त हिन खे सम्झी सघियो आहे। हिन जे कपिड़नि ते लॻायल परफ्यूम कंहिं कंहिं वेल हिन जे साहनि में समाइजी वञे थी। हिन जूं सोचूं ट्रेन जी रफ़्तार सां डोड़नि थियूं। वाह, केॾी न सोबर छोकिरी आहे। अंदर में मोहबत जी ऊनी खाण अथसि। उहो सादन सुदन लफ़्ज़नि खे पनी जे पेट ते चिंबड़ाए उन्हनि में जान विझी छॾे थी। जादूगिरियाणी आहे। माण्हूअ जी दिलि क़ाबू करणु आसान कोन्हे, सो बि मूं जहिड़े लाग़र्ज़ ऐं कठोर दिलि माण्हूअ खे पंहिंजे मोहबत में क़ाबू कयो अथाईं। हू अणॾिठे ई हुन जे मोहबत में क़ाबू थी वञे थो। तसवर में हुन जा ख्वाब लहंदे अघोर निंड में हलियो थो वञे। उहो तसवर में बि खेसि ॾिसी नाहे सघियो। अलाए जे कहिड़ी हूंदी, कारी या भूरी, डिघी या बिंदरी, सनी या थुल्ही, जवान या पोड़ी। उन ॾींहं खां हिन पिंबड़ बिना बंदि कए ख्वाब लहणु शुरू कया हुआ, पर पोइ बि हू उन जो को इमेज बणाए न सघियो। जीअं पोइ तीअं हुन जी तड़प वधी वई हुई। ओच ते झटके सां ट्रेन झकी थी बीही रही। हू बि छिरक भरे उथी ॿिन्ही हथनि सां अखियुनि खे मटे शीशे मां ॿाहिरि निहारे थो। हिन अंदाज़ो लॻायो हो ख़ामोशीअ में काफ़ी सफ़र तय करे आयो आहे। प्लेटफार्म जे ॿिन्ही पासनि मुसाफ़िर ट्रेनुनि जे इंतज़ार में फिरी रहिया हुआ। स्टालनि, होटलनि ऐं गाॾियुनि ते माण्हुनि जी रश लॻी पई हुई। ट्रेन बीहंदे ई घोरड़िया ट्रेन जे केबिन में भाकड़ जियां घिड़ी आया। माण्हुनि जे तड़ तकड़ में लहण अचण सबबि हिकु क़िस्म जो गोड़ घुमसान पैदा थी वञे थो। हिन जे पासे वारी सीटुनि ते उमिरि खां मोटियल 2 पढ़िया लिखिया शख़्स, हिकु सन्हड़ो घाटा छहपर वार कुलनि ताईं छॾियल, कच्छ में तारिक आलम अबड़े जो नाविल रहिजी वियल मंज़र ऐं अधु डज़न सिंधी अख़बारुनि पियल हुयसि। ॿियो थोरो मासेरो पैंट शर्ट कोट पहिरियल वेठल हुआ, क्लीन शेव शख़्स। ॿई पंहिंजी सीटुनि ते पलथी मारे पाण में बहस करे रहिया हुआ। ॻाल्हियुनि मां लॻे पियो को प्रोग्राम अटेंड करे मोटिया हुआ। पैंट शर्ट पहिरियल शख़्स जो बार बार ज़ोर हो, जेसी ताईं असां पंहिंजे पार्टियुनि, तनज़ीमुनि, जलसनि ऐं फ़ैसिलनि में औरत जी शिराकत खे यकीनी न बणाईंदासीं, असां कामयाब थी न सघंदासीं। यार, आबादीअ जो 60% औरत खे रियासत, सियासत ऐं अदब खां परे रखी असां पंहिंजो पाण खे काबू कान था सम्झूं। आख़िर केसी ताईं उन्हनि खे परे रखी सघिबो? सन्हड़ो वॾनि वारनि वारो शख़्स सिर्फ़ु कंध लोॾे हा हा करे रहियो हो। औरतुनि खे पंहिंजी हर अमल में हिसेदार बणाइणो पवंदो। पैंट शर्ट पहिरियल शख़्स ॻाल्हायो। यार, औरतूं अचनि बि थियूं, महिनत बि कनि थियूं, नालो बि कमाइनि थियूं, अचानक अलाए काॾे गुम थी वञनि थियूं, कि शादियूं करे ॿार पालण में लॻी वञनि थियूं ऐं काफ़ी हिन मर्दाणी ऐं मज़हबी मुआशिरे में पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी ग़ाइब थी वञनि थियूं। अॼु तो ॾिठो कोन, ताहिरा जे पोयां सभु मर्द गिगूं ॻाड़े फिरी रहिया हुआ। मर्द बि नौद थी वियो आहे। पराई औरत पोयां कांबो ॿधी कढ पइजी वञे थो। पोइ केरु पंहिंजूं औरतूं उन्हनि जे हवाले कंदो? उहे ॻाल्हियूं किताबनि में सुम्हनि थियूं। मियां, ॻाल्हि घाटे खां चढ़ी वई आहे।
मंडे खे वारीअ में छॾ त ख़बर पवे। वॾनि वारनि वारे सन्हड़े शख़्स ॻाल्हाए उथी मोकिलायो। वधीक ॿिए दफ़े कचहरी कंदासीं। हू सेठार जा स्टेशन ते लही वियो। हू रिसालो खणी उन में नज़रूं अटकाए छॾे थो। टुटल सोचुनि खे उतां ई जोड़े वठे थो। ॿिए लेखे ॼण हू रिसाले जो मुतालियो कंदो हुजे। हीउ सोचे थो केतिरी न फैंटास्टिक छोकिरी आहे। हिन हर ख़त में तस्वीर मोकिलण लाइ केॾियूं मिनथियूं कयूं हुयसि, पर हर दफ़े साॻिया ई लफ़्ज़, साॻी फ़िलासाफ़ी ऐं बसि। इश्क लाइ छिक हुजे, तड़प हुजे। तूं त मूंसां मुहबत करीं थो न, मुंहिंजे लाइ पूरी दुनिया सां लड़ण लाइ तयारु आहीं। मां जीअं बि आहियां, जहिड़ी बि आहियां, सिर्फ़ु तुंहिंजी आहियां। ॾिठो त मूं बि तोखे न आहे। मुंहिंजी दिलि तुंहिंजे नाव सां तड़पी उथे थी। मुहबत, एतमाद ऐं भरोसे जो नालो आहे। मुंहिंजी तस्वीर ॾिसी छा कंदे? तॾहिं हिन जो मुंहुं पनी टुकर अॻियां शर्म हया विचां झुकी वेंदो, पर अंदर में मतल आंद मांद पोइ बि माठी न थींदी हुअसि। तव्हां काॾे वेंदा? भरिसां वेठल नौजवान सथर ते थपकी हणंदे हिन खां पुछियो। हू छिरक भरे सिधो थी वेहे थो। नौजवान ॾांहुं कावड़ मां निहारे थो। हिनखे भरिसां वेठल नौजवान जो ईअं उथारणु सुठो न लॻो। रोड़ी हू पाण ते ज़ाब्तो हाणे वरंदी ॾिए थो। तव्हां कलमी दोस्तीअ लाइ कंहिं ॾांहुं ख़त लिखण था चयो? हिन खां हैरत मां छिरक निकिरी वञे थो। चहिरो विसामी वञे थो। जी न न, बिल्कुलु बि न, मुंहिंजो अहिड़ो को बि इरादो न आहे। हू वरंदी ॾिए थो। नवाब शाह खां ॾिसां पियो त अव्हां जूं अखियूं उन सुफ़े में खुतल आहिनि। गाॾीअ में ख़ामोशी थी वञे थी। काफ़ी सुकून महसूसु करे थो। मूं बि ख़त लिखियो। हमरा हिकु दफ़ो ॿीहर ॻाल्हायो। हू बेख़्यालीअ में जागी पवे थो। तजसुस विचां पुछे थो, पोइ? हाणे नौजवान में हिन जी दिलचस्पी वधंदी वञे थी। हू रिसालो बंदि करे छॾे थो। पोइ वरी छा? ख़तनि जो सिलसिलो शुरू थी वियो। हर ख़त में ॿिन्ही तरफ़ां प्यार, मुहबत, वफ़ा जा वाइदा, रुसामा, ॻोढ़ा ऐं वरी ख़ामोशी। ऐं पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो ख़त बि आयो जो मां पंहिंजो पाण खे बार बार पिए ठाहियो। हर ड्रेसिंग टेबल जे अॻियां बीही पंहिंजो जाइज़ो वरितो हुयमि। उन ॾींहुं मूं मुख़्तलिफ़ ब्रांड जी परफ्यूम लॻाई हुई। तूं सम्झी सघें थो त अहिड़े वक़्त में कहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे। हुन ॾांहुं निहारण बग़ैर वॾा वॾा साह खणी चुप थी वञे थो। हुन जे अखियुनि में ॻाढ़ाण तरी अचे थी। पोइ हिन जे वात मां अज़ ख़ुदि निकिरी वञे थो। हू महसूसु करे थो त हुन जी दिलचस्पी काफ़ी वधंदी वञे पई। आह, केॾो न शर्मिंदगीअ वारो ॾींहुं हो। अॼु बि यादि ईंदो आहे त मुंहिंजे जिस्म जा वार बे अख़्तियार उभा थी वेंदा आहिनि। अखियूं ॿुड़ा ॻाड़े न सघंदियूं आहिनि। सम्झी थो न? नौजवान ख़ामोश थी वञे थो। हिनखे नौजवान जी हर ख़ामोशी मौत वांगुरु लॻी रही हुई। जॾहिं मां उते पहुतो हुयुसि न, नौजवान ॻाल्हाए वरी ख़ामोश थी वियो। लॻे पियो नौजवान अॻिते ॻाल्हि न करणु चाहींदो हुजे, या हिन ॻाल्हि ॿुधाए ग़लती कई हुजे। हा हा, ॿुधां पियो, पोइ अॻिते छा थियो? हू ख़ामोशी टोड़े नौजवान खे यकीन ॾियारे थो त हू संदसि ॻाल्हि ॿुधी रहियो आहे। जॾहिं मुक़ररु वक़्त ते पहुतो हुयुसि, साम्हूं दरवाज़े ऐं मूं में गज़ सवा जो मुफ़ासिलो हो, पर मुंहिंजो हथु बेल दॿाइण खां डिॼी रहियो हो। अलाए केरु निकिरंदो, पिणसि या भाणसि। उन्हनि खे छा ॿुधाईंदुसि? पोइ उते ई फ़ैसिलो करे बेल वॼाई हुई। बेल जे आवाज़ सां गॾु दरवाज़े मां हिकु छोकिरी मुंहुं कढियो। कंहिंसां मिलणो आहे? मां कुझु लम्हनि लाइ मुंझी पियो हुयमि। निड़ीअ खे आलो करे चयोमांसि, मां क्लर्क आहियां, ऑफिस खां आयो आहियां। मिस शाज़िया सां कागज़नि जे सिलसिले में मिलणु आयो आहियां। हा अचो, अदीअ जो इंतज़ारु पई करे। अचो उताक में, मां अदीअ खे ॿुधायां थी। मां ख़ुशीअ में झूमी पियो हुयुसि। उताक में अॻु
हिन जा हिक जेॾा वेठा हुआ। छोकिरी मुंहिंजो तारीफ़ करायो, हीअ अथव तव्हांजे दोस्त करीम ख़ान उर्फ़ मिस शाज़िया जो फटियल आशिक़। मां न पियो चवां त हू ज़रूरु ईंदो। असांजो मर्द दीवानगीअ जे हद ताईं औरत चाहींदड़ आहे। शुरूआत भेण सां ऐं ख़ात्मो यार ते कंदो आहे। जॾहिं बि का औरत अमली मैदान में निकिरंदी आहे, अहिड़ा माण्हू हूंदा अथई जेके उन्हनि जा रस्ता रोकींदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि त असांजी औरत अबूझ आहे, कुझु बि नथी करे सघे। कमरे में चओ तरफ़ टहक ऐं हुकरा पखिड़िजी विया। मुंहिंजो दिमाग़ु ईअं फिरणु लॻो जीअं कुन जे चौधारी पाणी फिरंदो आहे। मुंहिंजे अखियुनि अॻियां अंधेरो छांइजी वियो हो। मां कमरे मां डोड़ पाए निकितो हुयुसि। मूंखे अॼु बि उहो ॾींहुं यादि ईंदो आहे त कंधु शर्म विचां झुकी वेंदो आहे। उन छोकिरे जा लफ़्ज़ अंदर में टोड़ फोड़ पैदा कंदा आहिनि। चवंदो आहियां जेकर पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾिया। हिन जे अखियुनि में लुड़क हुआ। हिन महसूसु कयो हाणे नौजवान कॾहिं बि न ॻाल्हाईंदो। हू नज़र फेराए थो। गंबट स्टेशन जा मुसाफ़िर पंहिंजो सामान संभाले लहण जी तयारी करे रहिया हुआ। पैंट शर्ट वारो शख़्स अखियूं बंदि कयूं आहिलो पियो हो। हू हर माण्हूअ जी नज़र पाण ॾांहुं महसूसु करे थो। रोहिणी वञण जो इरादो मुलतवी करे गंबट स्टेशन ते नौजवान खां बिना मोकिलण जे लही माण्हुनि जे रश में गुम थी वञे थो।